अस्सलामुअलैकुम दोस्तों, ये अज असां तव्हांखे वीडियो रिकॉर्ड करे था ॾियूं। ये पुराणे दौर जो जेको तौर तरीक़े ते अॻे दौर में माण्हू पैदल मंज़िल कंदा हुआ, पोइ जबलनि में माना मंज़िलूं कंदा हुआ, पोइ कोहनि जा पंध हू पैदल मंज़िल कंदा हुआ, पोइ राति ॾींहंनि जा पंध कंदा हुआ। छा आहे जो तॾहिं तंहिं दौर में जानवर माण्हुनि सां विढ़ंदा हुआ। बघड़ ॻोरनियारी इहे जानवरूं जेके हूंदा हुआ, पोइ उहे माण्हुनि सां विढ़ंदा हुआ। पोइ उहे राति ॾींहंनि जा मंज़िल कंदा हुआ। पोइ राति जो पंहिंजे पासनि में काठियूं या को रबड़ या अहिड़ा शयूं ॿधी पोइ मंज़िल कंदा, जीअं त अचानक ओचितो उहे बघड़ या जानवर ओचितो वार कंदा, झट हणंदा त पोइ भुकियूं या ही कुख जेके आहे इहे माना नरम जाइनि ते हुननि जो झट लॻी वेंदो त माण्हूअ जो पेट फाड़े वेंदा हुआ। पोइ उन बचाव जे लाइ माना काठियूं या अहिड़ा रबड़ उहे पासनि सां ॿधी पोइ हू मंज़िल तय कंदा हुआ। दोस्तों, उन तौर तरीक़े ते तव्हांखे असां हीअ वीडियो ॾेखारियूं पिया। ऐं हीअं माण्हू उन दौर जा मंज़िल कंदा हुआ। ऐं पोइ कोहनि जा मंज़िल हूंदा हुआ, परे परे जा पंध हूंदा हुआ। पोइ उहे माण्हू हिन तरीक़े ते पासनि में इहे साॼा काठियूं ऐं या रबड़ ॿधी मंज़िल कंदा हुआ। ऐं इन रीति उहे जानवरनि खां पाण खे बचाइण जे लाइ कोशिशूं कंदा। बहरहाल ॿिए जाइ ते का झटि लॻी वेंदो, तॾहिं तंहिं दौर में माण्हुनि में ताक़त हूंदो ऐं जेको सो लठ या कुहाड़ी अहिड़े शयूं हुननि जे हथ में हूंदो। ऐं पोइ जेको बि ॿिए हंधि हुनखे झटि लॻी वियो हो त उन सां हुन झेड़ो करे पाण खे छॾाए वेंदो हो। पर जेकॾहिं अहिड़े जाइ ते माना भुकियुनि में या कंहिं ते पेट में झटि हणी वियो त पोइ अंडा माना कढी छॾींदो हो। ऐं उन जे जाइ ते माना बचाइण लाइ पाण खे उहो अहिड़ा काठियूं या को रबड़ अहिड़ियूं शयूं ॿधी ऐं पोइ मंज़िल तय कंदा हुआ। ऐं हीअ वीडियो जेके बि असां तव्हांखे रिकॉर्ड करे था ॾियूं ऐं पुराणे दौर जा माना इहे दौर वापसि न ईंदो मोटी, पर बहरहाल उहे तौर तरीक़ा तव्हांखे ॾेखारियूं पिया। इहो हिकिड़ो असां तव्हांखे पुराणे दौर जा माना सिस्टम सबक़ इहे सभु ॾेखारियूं पिया, ॿुधायूं पिया। ऐं इनशाला असांजा जेके बि वीडियो तव्हांखे रिकॉर्ड करे ॾियूं था, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदा। ऐं शेयर कयो, लाइक कयो ऐं असांजा वीडियो जीअं तव्हांजे लाइ ॿीहर वरी बि अपलोड कंदा रहूं वीडियो, इनशाला। ओके।